हाणे छा थींदो? सालार खान वॾो ज़ालिम आहे। हाणे असांजे मथां अलाए कहिड़ी चिप केराईंदो। छा कंदो? छा कंदो? कुझु कोन कंदो। अजायो साह न वञई। मुंहिंजो साह नथो वञे। हू आहे कलराटी मिटीअ जो ठहियल, ऐं कलराटी मिटी ते उघाड़े पेर हणण सां पेर वढिजी पवंदा आहिनि। ऐं तव्हां बि उन कलराटी मिटी ते उघाड़ा पेर रखिया आहिनि। तोखां कलराठी ज़मीन ते पेर उन्हनि जा कपजी पवंदा आहिनि जन जा पेर नाज़ुक हुजनि। असां त तती थधीअ में सख़्त खां सख़्त ज़मीन ते ऐं कंडनि जे पूरनि ते उघाड़े पेर घुमिया आहियूं ऐं हिन महिल बि घुमंदा था अचूं। असांखे पेर कपजण जो को ख़ौफ़ कोन्हे। दोदा, इहे अरडायूं न ॾेखार, मुंहिंजो चवण वठ। मां त चवां थी त रेसा हाकिम खान जे ॻोठ हली था रहूं ऐं ही घर हींअर छॾियूं था। इहो छा थी चवीं? किम खान जे ॻोठ हलूं? या अबाणा घर छॾे, अबाणा कख छॾे ई हलिया हलूं? वाह सुखा वाह, वाह जो ठही आई। हिकु ज़ालिम वॾेरे जे ख़ौफ़ खां पंहिंजा घर छॾे लॾे हलूं ऐं सुभाणे को धारियो ही वतन ऐं असांजो मुल्क छॾण जी धमकी ॾे त पोइ पंहिंजो मुल्क छॾे भॼी हलूं ऐं उन मुल्क खे छॾे हलूं जंहिं मुल्क खे ठाहिण में वॾड़नि जूं वॾियूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि। तोखां जेकॾहिं असां ईअं कयोसीं न, पोइ त भाॼोकड़ सॾिबासीं ऐं भाॼोकड़ खे किथे बि जाइ नाहे मिलंदी। हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ सुखा, इएं कॾहिं बि कोन थींदो जो मां पंहिंजो घर छॾे भॼी हलां। भाॼाई, हर साह वारी शइ खे हिकु ॾींहुं मौत जो ज़ाइको चखणो आहे। मौत त बरहक आहे, हिकु ॾींहुं त अचिणो आहे ऐं मौत बुज़दिली खां बहितर आहे। अदा मास्तर, भली सालार खान असांजे मथां केतिरो बि ज़ुल्म ऐं जबर करे, वरी असां पंहिंजो घर कॾहिं बि कोन छॾींदासीं। न ई सालार खान जी आॾो छुकंदासीं। असांखे को सालार खान खाराईंदो आहे छा? अदा, मसइले जो हल जहिड़ो न आहे। मसइलो हल थींदो आहे ॻाल्हियूं करण सां, ठा करण सां। ठा करण? ही तूं छा पियो चवीं सारंग भाउ? तुंहिंजो दिमाग़ जाइ ते आहे या न? ओदा ढोलण भाउ, जहिड़ो नुक़सानु आहे तोखे ख़बर आहे न। जिथे बि जहिड़ा थिया आहिनि उहे ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया आहिनि। जहिड़ो मन तबाही आहे। जहिड़े में नुक़सानु आहे उन महिल त तूं ट्रपारी धक पियो हणी जंहिं महिल अदा सालिक सां विड़िया त पोइ तूं छो विड़े? अदा, हू त अदा सालिक खे रत में ॾिठुमि त जज़्बाती थी वियुमि। भाउ जे बदिरां न विड़ां त छा कयां? अधे खे अहिड़ी हालत में ॾिठुमि पाण ते कंट्रोल ई न थियो। उन जे करे बिस्मिल्लाह करे शुरू थी वियो मां। वाह मुंहिंजा पढ़िया लिखिया भाउ, वाह। तूं अदा सालिक खे रत में नथो ॾिसी सघी त सुभाणे तव्हां टिनी भाइरनि खे कुझु थी पवे त छा मां चुप करे वेहंदुसि? मूंखे कुझु बि न थींदो। सुभाणे को असांजे घर में घिरे, असांजे घर खे साड़े ऐं असां चुप करे वेहूं त जहिड़ो सुठो न आहे। ईअं न अदा न। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ सारंग, जेको बि असांजे घर ॾांहुं हिकु चिणकू उछलाईंदो न, मां हुनजो ॻोठ तबाह करे छॾींदुसि, साड़े छॾींदुसि उन्हनि जे घरनि खे। ऐं जेके हथ असांजे तरफ़ खॼंदा उहे हथ मां कारनि मां कटे छॾींदुसि। सारंग, गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगी खां शींहं जो हिकु ॾींहं जो मौत भलो आहे। न दा मास्तर, ईअं न चओ। सालार खान वॾो ज़ालिम आहे। ख़बर आहे सुखा त औरत बुज़दिल थींदी आहे, पर तूं दोदे जी ज़ाल आहीं, दोदे जी, बुज़दिल न। दोद्याणी थी ॾेखार, दोद्याणी, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। हकीम उर्स, इहो वरी पाण खे लुकमान हकीम खां बि वधीक थो भाए। हुनखे ख़बर न आहे छा त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। अड़े, रईस सालार खान जे हुक्म जी भंजकड़ी कई अथई। भंजकड़ी करे मतलब त उन जो लीको बि लताड़े वियो आहे। ऐं ॿियो त मुंहिंजे दुश्मन जी मरहम पट्टी बि कई अथई। हाँ बाबा साईं, ॾिसो न इन हकीम जी हालत, इन जो दिमाग़ ॾाढो ख़राब थी वियो आहे। ऐं हा, जॾहिं त मां अव्हां ॿिन्ही जूं मरहम पटियूं
डॉक्टर मलूक खां जो करायूं हुयूं। ॾिसो न बाबा साईं हुन तव्हांजी चुप हक़ात करणु शुरू कई थी। मतलब त इन हकीम जे घर वॾी तकलीफ़ मूंखे ॾिनी आहे, वॾी तकलीफ़। पहिरियां कामोरी जे नाव खां, पोइ सांवल खां, ऐं हाणे वरी हकीम मोहम्मद उर्स। ठीकु आहे, चङी तरह ॾिसबो इन्हनि खे। हाणे ॿुधाईंदुसि इन हकीमड़े खे जो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई न उहो कपजी वेंदो। तुझे नखी न घोड़ा किसका है? सुकंदा भी का था। सालार जो हर रोज इन दिल ते नओ घाव थो ॾे। तो चइबो त इहा ॻाल्हि आहे। कहिड़ो ज़रूर हुयुसि मास्टर सालिक खे पंहिंजे बंगले ते घुराए। स्कूल जे ॿारनि खां उनजे नूर खसण ते ज़ोर भराई। छा तालीम पिराइण रुगो अमीरनि जो हक़, गरीबनि जो न आहे। खानदादी मास्टर सालिक जो ॾोह रुगो इहो त हू ॻोठ जे ॿारनि खे इल्मु पियो ॾे। उनजी सज़ा उनखे इहा मिली त रबू ऐं कामिल ओताक खां वठी उनखे कुटींदा कुटींदा बेहोश करे उनखे वञी उनजे दर ते बिठी करे आया। उन्हनि जी दिलि अञा न ठरी जो हुनजो दर खड़काए मास्तर सां अञा वधीक विढ़िया। हाणे सालार खान जो बसि इहो ई कमु रहियो आहे। मूंखे सभु ख़बर आहे खानदादी, पर असां छा था करे सघूं? छा था करे सघूं असां? सभु ख़बर हूंदे तुंहिंजी दिलि न कुरी न भुरी छो? सालार जॾहिं न ॻोठ जा 2 हिसा कया, कॾहिं बि कम वक़्त न भुरी न कुरी न टुटी, त हाणे कीअं भुरंदी कुरंदी टुटंदी? खानदादी जीजा अम्मा, छो था हिक ॿिए खे लफ़्ज़नि जा घाव ॾियो? जिन घाव जा चाक मुंहिंजे मन अंदरि कुरंदा हुजनि, छो था मुंहिंजी अखियुनि जा ॻोढ़ा ज़ाया कयो? छो था अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे यतीम बणायो? हूअं बि नंढपण खां वठी पंहिंजे माउ पीउ खां अलॻि रही आहियां। वधीक तव्हां रहंदो तव्हां बि इहो छावरो फुरींदो छा? अमा कामोरी, पत्थर परायो सूर पंहिंजा। छो पुट तूं असांजे मरण ते छोरी छिनी थी? छा लाइ? छोरी छिनी त करे छॾियो अब्बा वॾा। इहो मिसाल ॾेई कामोरी खे परायो करे छॾियो। न मुंहिंजी धीउ, तूं असांजे कहोल जी आहीं, असांजी धीउ आहीं। अहिड़ियूं ॻाल्हियूं करे पंहिंजे लुड़कनि जो ज़्यान न कर। हिन उमिरि में रोईंदे पंहिंजी नज़र ज़्यान न कर। मुंहिंजी अखियुनि जी नज़र त तव्हां ॿई आहियो। ख़ुदा न करे तव्हां ॿिन्हिनि खे कुझु थिए, मां त बेनूर थी वेंदसि। और रुगो नाव जी कामोरी रहंदसि, बाक़ी त सुनी सुनी रहंदसि। हिन उमिरि में रोईंदे पंहिंजी नज़र ज़्यान न कर। तुझे बात जो कंदार में से ज़्यादा शुरू है। माज़ी ना तो ज़्यादा कुछ आकल से आकल से हूअं त वॾी सुघड़ आई, एतिरी ॻाल्हि बि न सम्झी सघी। जीजा अम्मा, मां रईस वारिस खान के सजायल घोट जियां लाश ॾिसी न सघंदसि।
तूं ॿुधायो वए न सालार खान, हाणे मुंहिंजी ॿुध। असांजे घर में ईंदड़ ख़ैर कुत्तो बि हुजे, असां उन जो बि हशर नशर करे छॾींदा आहियूं। त पोइ तूं सोच त तुंहिंजो हशर छा थींदो? लौंग पोटा थालीअ में आऊं खयूं पई अचां, लौंग पोटा थालीअ में आऊं खयूं पई अचां, सांवल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां। दयाणी दयाणी हिमल सेरा न ॻाए, पाड़े वारा खिलंदई। छो खिलंदा पाड़े वारा मूं ते? मां पंहिंजी धीअ जी ख़ुशी थी कयां। इन लाइ जो तूं धी परणाए रही आहीं, पुट न। कहिड़ो तूं नूरजान जी धी आहीं जो ॻाइण ते सटको पियो थो पवई। वाह मुंशी वाह, हिकु त लुॾी अची पाण तो ख़बर ॿुधाए, वरी पाड़े वारनि खां बि तो डिॼे। चाची मीरा तोखे ईअं चयो आई, तेरे सरगो इशारो ॾिनो आई, बाक़ी को सुभाणे ॼञ थोड़ी था वठी अचनि। भयाणी धक मारे या खारे, छोकिरी जेकॾहिं नोह न हुजे हा न 7 सुरियूं ॿुधाया आहियां, यादि करे हा। पर छा कयां, सांवल पुट जी मंगेंदी थी पई आं, कसु खाई थी वञा। ॿीहर अहिड़ी ॻाल्हि न कजांइ, न त पोइ दयाणी जो धक मारे या खारे। छोड़ंदी मुंहिंजी धीउ खे धको हणी त ॾेखार, कॾहिं खाधे में जुलाब न ॼाए त पोचे ॼाए। अई मुठियसि, अधो उर्स बि त तपियो पियो आहे, ॿियो छा? तूं ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदीअ त अधो उर्स बि त जवाब ओड़ो ॾींदी न। अदा हाणे भाॼाई जो इलाज करणो पवंदो, सिर्फ़ु मुंहिंजा 3 कक खाईंदी, सॼी उमिरि जेकॾहिं गूंगी थी न गुज़ारे त मूंखे न मंझाए। मां हकीम ईअं न हा थियो। मुंहिंजी तोबा मुंहिंजी ज़ारी, अदा उर्स हाणे चुपड़ी करे या सवड़ पाए सुम्ही पओ। अलाह खे यादि करे निंड कयो। ओड़े पाड़े वारा न खिलनव त चवनि इहे चमड़ा अञा ताईं जागनि था वेठा। वाह चाची वाह, तोखे मिसाल बि इहो ई हथ आयो हुई। हे ॾिस, हीअ हालत कई अथव न मुंहिंजे माण्हुनि जी। हिकिड़ो अञा अस्पताल में पियो आहे। मां तव्हां चइनी भाइरनि खे इन करे हिते घुरायो आहे त तव्हांखे तव्हांजी औकात ॿुधायां। जहिड़ी रीत मालिक पंहिंजे कुत्ते खे बुचकर सां घुराईंदो आहे न, अहिड़ी रीत मां बि राज वारनि खे बुचकर ते घुराईंदो आहियां। न ढोलू न, इहा औकात आहे तव्हांजी। इहो ई फ़र्क़ु आहे तव्हां में ऐं मूं में। जेकॾहिं मां चाहियां त मां तव्हांजे घर में बि घिरी तव्हांजो हशर नशर करे सघां थो। तूं ॿुधायो वए न सालार खान, हाणे मुंहिंजी ॿुध। असांजे घर में ईंदड़ ख़ैर कुत्तो बि हुजे, असां उन जो बि हशर नशर करे छॾींदा आहियूं। त पोइ तूं सोच त तुंहिंजो हशर छा थींदो? ऐं हा सालार, तो राज खे बुचकर ॾेई सॾण जी ॻाल्हि कई न, त पोइ कन खोले हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी बि ॿुध। तो वॾी ग़लती कई जो रईस हाकिम खान खां रिश्तो टोड़े छॾी। ऐं हा, इहा जेकी तुंहिंजी थोरी घणी इज़त कंदा हुआसीं न, उहा बि सिर्फ़ ऐं सिर्फ़ रईस हाकिम खान जे करे। न त तोखे अॻु में बि ॿुधायां हा, असां न कंहिंसां शोबाज़ी कयूं ऐं न वरी कंहिंजी साऊं। हाणे त असांखे बि रोकण वारो केरु कोन्हे। जॾहिं न तुंहिंजी गिचीअ में पटो विझी बुचकर ते डोड़ायोसीं न, ॾाढो शर्मिंदा थी, सॼो ॻोठ खिलंदी ॻोठ। सालार ऐं तलवार सां तकड़ न कर, न त कपजी वेंदई हथ इहे। त पोइ कपे ॾेखार न ही मुंहिंजा हथ। मूं तोखे चयो न, तुंहिंजो एतिराम सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन जे लाइ कंदा हुआसीं त तूं फ़रिश्ता सिफ़त इंसान जो भाउ आहीं। इन जे करे न त तूं वॾेरो आहीं। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, तो जहिड़े वॾेरे खे त मां चपटीअ ते नाच कराईंदो आहियां। तव्हां चारई भाइर मरंदव, अहिड़ो त किनो मौत थी मरंदव जो दुनिया तव्हांजे
मरण ते नक ते हथ ॾींदी छो त तव्हां मुंहिंजे अॻियां मामूली गिविल मिसल आहियो ऐं उहा गिविल जेका पेरनि जे हेठां जी भाटे मारी वेंदी आहे। मां आहियां पहाड़ जेको बुलंदनि खां बि बुलंद आहे। एॾो तकबुर बि न कर सालार खान, छो त वॾाई मुंहिंजे रब खे सुहंदी आहे जेको बुलंदिन खां बि बुलंदिन ते आहे। ऐं हा, हिकु ॻाल्हि मां तोखे ज़रूरु चवंदुसि सालार, उहो बि ख़ासि तो लाइ सालार खान, तो लाइ त पहाड़ मथां किविल वेहंदी आहे, किविल मथां पहाड़ न। अचो अदा। हा रबो, हाणे इन जा बि तमामु जल्द हथ कटणा पवंदा ऐं इन्हनि खे ॿुधाइणो पवंदो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। अच रबू। अदा ॿुध त ये फकियूं घोटींदे तुंहिंजो अकुल बि घोटिजी वियो आहे छा? छो भाजी तो केरी मुंहिंजे अकुल में कहिड़ी खोट नज़र आई आहे? खोट तो वटि ऐं कमदार वटि अकुल आहे किथे? दयाणी धक मारे या खारे ॿई मोगा उठायो। उसना दी, ओ उसना दी। जी बाबा। उहो घर जो को कम करण लाइ छा? जी बाबा, अंदर मिर्च पिया आहिनि, उहे ॿाहिरि सुकाइण लाइ रखंदसि। ये मिर्च उस ते न सुकाए, ये मिर्च सब खणी भाॼी दयाणी खराए तो कुछ दिमाग में धुआं निकरनसे, कुछ दिमाग जाए ते थेसे। बाकी अकुल आहे खुथल अदो मिरल और ॾाढो जुड़ियल न आहिनि। अकुल त भाॼी जो खुटल आहे। तू जल्दी करे सब मिर्च खणी भाॼी खराए। छो मूंखे ॻाढ़ा मिर्च खाराईंदे अदा? छो मुंहिंजो अकुल ॾाढे जुड़े जे गंज जी खुथल थोरई आहे? पोइ मूंखे छो ॻाढ़ा मिर्च खाराईंदे? इहे ॻाढ़ा मिर्च खा तूं त तोखे अकुल अचे। ये मिर्च तू खा त दिमाग जा पर्दा खुलनी, अकुल को खुलई। लुडी हलियो आ मुर्स खपर नांग जे बिरड़ में हथ विझण। हां वरी खपर नांग? हां यो खपर नांग कंखे चई? यो तू जो ट्रपो ॾेई मास्टर जी पट्टी करण वे सालार खान जे ॻोठे। ये सालार खान हाणे तो मथां छिप केरींदो, वॾी छिप। चाची अल्लाह अल्लाह करे, अॼु तूं छा थी ॻाल्हाई? कहिड़ियूं थी ॻाल्हियूं करी? अमा उसना मां इहो ॿाहिरां ॿुधी आई आहियां। इहो खपर नांग तुंहिंजे पीउ जे मथां ॾमरियल आहे, वॾो ॾमरियल। खपर नांग सालार तो चए मुंहिंजे ॻोठ में अची मास्टर जो इलाज न कयो छो? भाॼी ॻाल्हि बि आहे न, छा ॿार ॿुधी आई अचले साह तो वञे पियो। छा कंदो सालार खान? मां को ड्रिजांसि छा? तूं परेशान न थी। भयाणी धक मारे या खारे, जॾहिं सालार खपर जो डंग लॻी न त खुरड़ी बि कोन हणंदे। ये फकियूं कम कोन ईंदई, कुझु अकुल खां कम वठ, दुबे जा ॾेडर। तूं ॾिसे तो उदासीअ जे अङण ते सोचुनि जे समुंड में बुॾल हिन बेवस लाश खे। खानजादे उहे सभई रिश्ता असां सां छिनी विया ऐं जंहिंसां को बि रिश्तो न हुजे न, हो अज़ाब खां घटि न आहे हूंदो। वाह जो मैदान मारिया बाबा साईं। ॻोठ जा संधा कढी अञा दिल कोन ठरी अथस, वरी हिकु नओं खां ॻोठ जे मासूम ॿारनि खे तो ॾियण चाहे। सोरठ दी वॾो ग़लति कयो आहे बाबा साईं। तालीम जे रोशन ॾींहं खे विसारण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे बाबा। ऐं बाबा इहो साबित करे ॾेखारियो त हू वाकई वॾेरो आहे। मास्तर अदा सालिक के बंगले ते घुराए, हुनखे मारकुट करे, हुनखे बेहोश बणाए, लोफरन खां खड़ाए हुनजे दर ते पिटी कराई। हुनजो ॾोह सिर्फ़ इहो हुयो, हिन समाज जी उंधाईअ में धिकियल ज़हननि में रोशनी पियो भरे, हितां जे ॿारनि खे तालीम पियो ॾे। इहो ई त ॾोह हुयो न मास्तर सालिक जो। या वरी हुनजो इहो ॾोह आहे त हू सारंग जो भाउ आहे, जेको हिकु ॻोठ जो थी करे, हिकु हारी जो भाउ थी करे शहर जी यूनिवर्सिटी में पियो पढ़े। इहो ॾोह उन्हनि जो न, असांजो आहे।
जो मां सालार नाले ज़ालिम जी ज़ाल आहियां ऐं तव्हां धीउ। अच्छा त मां ज़ालिम आहियां ईअं न? हाँ पापा पत्थर दिल पुट जी बेवाजबिन जे करे तुंहिंजे लखे में लुड़क तरी आया आहिनि। पुट मिसिल पत्थर दिल ॾेर जे ॾाढ जा घाव आहिनि जेके लुड़कण नमूने तूं ॾिसे थो। उदासीअ जे अंगण ते सोचुनि जे समुंड में बुॾल हिन बेवस लाश खे खानजादे वो सभई रिश्ता असां सां छिनी विया ऐं जंहिंसां को बि रिश्तो न हुजे न हो अज़ाब खां घटि न आहे हूंदो। मां उन लाइ बि कोन थी सोचां। त पोइ तुंहिंजे चेहरे ते उदासी कहिड़ी आहे? मां त हमीदा सोरठ बाख उन्हनि जे लाइ थी सोचां। उन्हनि सां कहिड़ा नाहक कया हूंदई। उन्हनि जा नसीब हुननि सां खानजादे तक़दीर जो लिखियो केरु थो मिटाए सघे। ॾिस न असांजो पंहिंजो औलाद उहो ई असां सां सचो न आहे, उहो ई खोटो आहे त असीं खानजादी ॿियनि ते कहिड़ी मयार ॾी। जिन सां रत जा रिश्ता हूंदा आहिनि ऐं दिल जा ॻंढा पा ॻंढियल हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ अखियूं रत जा ॻोढ़ा रोईंदियूं आहिनि। हमीदा मुंहिंजी ॾेराणी ई सही पर मूंखे पंहिंजी सॻियुनि भेनरुनि खां वधीक मिठी हुई। सोरठ ई बाख भली मुंहिंजे पेट ॼायूं धीअरियूं न आहिनि पर मूंखे पंहिंजी माउ खां वधीक भाईंदियूं आहिनि। वारस जा बि छा मां एॾी पत्थर दिल आहियां ॿुधाए। खानजादी मूंखे फ़ख्रु आहे इन ॻाल्हि ते त तूं मुंहिंजी ज़ाल आहीं छो त तुंहिंजो हुन सां को बि रिश्तो न आहे जेके मुंहिंजी रत में आहे। पोइ बि तूं हुन लाइ रत जा ॻोढ़ा थी रही एतिरो परेशान आहीं। छा कयां हाकिम खान दुख त थिए थो न। हादन छेरल बादल जानू कानून जा मुजरम आहिनि। इश्तिहारी ॾोहारी ऐं ॾोहारनि खे कानून कॾहिं माफ़ नाहे कंदो। उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे अंजाम ताईं पहुचाइणु कानून जो कमु आहे ऐं मां बि हिकु कानून जो अमलदार आहियां। जन जन बि मुंहिंजे थाणे जे हद में क्राइम कयो उन्हनि खे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो। थधो थी जानू थधो थी। जे कानून ते भरोसो न कंदासीं न असां सभु मारिजी वेंदासीं। कानून फील मस्ता पंहिंजी ते अचे न कुझु बि करे सघे थो। कानून 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 अञा बि असांखे इन कानून जे भरोसे ते रहणो पवंदो। हा जानू कानून सां जंग जोटण असांखे ठहे ई कान थी छो त असां सां ज़्यादतियूं कानून न आहिनि कयूं। जिन असां सां ज़्यादती कई आहे उहे छो ज़िंदा आहे? छो कानून जा ऑफिसर हद जा मालिक हुन जी कमदारी कंदा था वतन? छो सभिनी भाइरनि सां एॾो वॾो हानियो कयो वियो? असांखे हिननि हथनि में हथियार खणण ते मजबूर कयो वियो आहे। उन सवालनि जो जवाब कंहिं वटि? अदन तूं जन इन्हनि सभिनी सवालनि जा जवाब हथ कंदासीं। कॾहिं कंहिंखां? मुंहिंजे सभिनी सवालनि जा जवाब हथ कंदे तूं? मूंखे रुगो हिकु चकर वारस खान सां मिलण ॾियो पोइ मां अछा कारा पधरा करे तव्हांजे अॻियां रखंदुसि। शेरल भाउ वो बाहि में सड़ंदड़ घर अॼु बि असांजे अखियुनि ॾाढो आहे।
जन्मे असांजा साह जा सहारा सड़ी कोयलो थी विया भा। जंहिंजो सूर हिन अंदर में नासूर बणिजी वियो आहे, जेके पल पल असांजा ज़मीर झुंझोड़े पुछनि था असांजे सड़दड़ जिस्मनि सां इंसाफ़ कयव या न, असांजो बदिलो वरितव या न। मां हमेशह उन्हनि सां इहा हाम भरियां थो त हादर पंहिंजे दुश्मन खे तड़पाए तड़पाए मारींदो आहे ऐं ॾिसण वारा चवंदा आहिनि हद न त हद करे छॾी, हद हद न। थोरो सब्र कर यार, सब पलांद पाड़बा पर शाम ताईं रुगो थधा थियो। मां रुगो वारिस खान सां मिलां। ज़ालिम, हाँ मां ज़ालिम आहियां, ज़ालिम मुड़ुस आहियां, ज़ालिम पीउ आहियां। ईअं न कयां तोखे तुंहिंजे धीरनि खे बंदूक जा फायर हणी पूरो। हथ कट मुझे वारन मार कट सालार खान छॾ मूंखे, मुझे वारन मार मां तोखे चयो हो न त ही शहर नाहे ॻोठ आ ॻोठ, हिते बेलगाम ज़ालुनि खे तलाक नाहे मिलंदी। ज़िंदा पूरियूं वेंदियूं आहिनि, ज़िंदा पूरियूं वेंदियूं। जेकॾहिं औलाद बि छुड़वाग आहे न त उहे बि ज़िंदा पूरियूं वेंदियूं आहिनि। सोरठ बाखा तव्हां ॿई मुंहिंजूं धीअर आहियो, सालार खान जूं धीअर आहियो, हाकिम खान जूं न आहियो जो ॻोठ में छुड़वाग घुमंदियूं थियूं अथो। तोखे ख़बर नाहे त सालार ऐं तलवार सां जंग तकड़ कई उहो कपजी वेंदो, कपजी मरजी जानी। दुश्मन में सिर छुप है जन्मा एहसास खत्म थियो, एहसास आप पंहिंजे दर्दनि जी ताला खेॾियो कोई भी नाहे ॿुधण वारो। पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। गुस्सा आहे न सूबेदार जी नियत में मूंखे खलल महसूस थो थिए। जॾहिं खां मोटियो आहे न अजीब सोचुनि में आहे। हाणे मूंखे पक थी वई आहे त इहो शेरल सां मिली पोइ मोटियो आहे। बाबा साईं जे जूसो खणे जूणी त तंहिंजो वरो बचे न थूणी। अॼु खां पोइ न सूबेदार जी मां खणा थो जूणी त हू छा करे थो छा नथो करे। न जुसा न, ईअं करण सां तव्हांजे मथां शक पइजी वेंदो कानून जो। सूबेदार जी जूड़ी उहो ई खणंदो जेको खणे थो, बाक़ी तोखे का बि ज़रूरत नाहे जूड़ी खणण जी। ठीकु आहे साईं, हिनखे बाद में ॾिसबो। पर बाबा जेको हुन दोदे रबूअ खे कुटियो आहे, रबूअ खे न कुटियो अथई, सऊं सिधो झेड़ो कयो अथई सालार खान सां। सभु ख़बर आहे त दोदे वारनि जे दिमाग़ में हवा भरिजी वई आहे। तमामु जल्द इहा हवा जे दिमाग़ मां कढंदासीं। एतिरा मोतबर थी विया आहिनि, चाचा जे बंगले ते वञी चाचे खे अखियूं ॾेखारे ॾियां। ॾिसा जेकॾहिं मां हुजां न त हिननि जा टोॾा ई कढी छॾियां। सालार खान हीरा सालार खान सा हुकुम बाबा। तुंहिंजे कननि ते इहा ॻाल्हि अञा नाहे पहुती छा त दोदे पंहिंजे भाइरनि समेत पंहिंजी ॻीचीअ में अञा पट्टो मुंहिंजे नाम जो नाहे पातो। बाबा साईं सभु ख़बर पइजी वई आहे। अरे सभु ख़बर हूंदे बि अञा कननि में कपा ॾेई वेठा आहियो हाँ? ऐं पंहिंजे हथनि पेरनि में हाड़िया पजा ज़ंजीर हणी छॾिया अथव। बाबा साईं जेको हुकुम कंदो मां हाज़िर आहियां। छो त जे जूसो खणे जूणी त कंहिंजो वरो बचे न थूणी। बाबा साईं इहो तमाशो तव्हां अॼु ई पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो। झड़क झड़क छा